जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो किशन रामनाणी अॼु हिकु ख़ासि वैलेंटाइन डे स्पेशल वीडियो में तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां। अॼु जे शो जो नालो आहे क्रेज़ी क्यूपिड लव शो। त दोस्तों अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ासि आहे छो त असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि हिकु अहिड़ा लवेबल टैलेंटेड ऐं मां छा चवां कि स्टार कॉमेडी कपल जंहिंखे असां प्यार सां हॉट कपल बि चवंदा आहियूं। त होजमालो टीम मां असां सां गॾु आहिनि सुनील होटवानी ऐं रोशनी होटवानी। जय झूलेलाल जी, तव्हांजो स्वागत आहे। ऐं दोस्तों अॼु जो प्रोग्राम ख़ासि इन करे बि आहे छो त अॼु स्पेशल ॾींहुं आहे ऐं अॼु हिननि जी शादीअ जो ॾींहुं बि आहे, मतिलबु मैरिज एनिवर्सरी आहे। त मुंहिंजे पारां तव्हां ऑडियंस पारां असां हिननि खे वाधायूं बि था ॾियूं ऐं इहो पुछूं था कि जीअं तव्हां पंहिंजे वीडियोज़ में झगड़ालू ॾिसणु ईंदा आहियो त उहा रियल लाइफ में बि झगड़ालू आहियो कि ॻाल्हि कुझु बि आहे? न किशन जी, एक्चुअली असां जीअं साम्हूं नज़र ईंदा आहियूं स्क्रीन ते तीअं ॻाल्हि बिल्कुलु बि कोन्हे का। असल में रोशनी ॾाढो ख़्यालु रखंदी आहे मुंहिंजो, ॾाढो चाहींदी आहे मूंखे। असां ॿिन्ही में ॾाढो प्यारु आहे, हिक ॿिए जी असां ॾाढी केयर बि कंदा आहियूं। ऐं ॿियो ठीकु आहे, सम्झी वियासीं कि रियल लाइफ में तव्हां हिक ॿिए सां घणो ई प्यारु कंदा आहियो। ऐं सुनील जी, मां तव्हां खां सभिनी खां पहिरीं हिकु सवालु पुछंदुसि कि तव्हांजी जेका शादी आहे उहा लव मैरिज आहे कि अरेंज मैरिज आहे? लव मैरिज आहे असांजी शादी। वाह वाह वाह! त तव्हां पंहिंजी शादीअ जो ॾींहुं बि एतिरो सुठो वैलेंटाइन्स डे जेको ॾींहुं आहे उहो चूंडियो आहे त प्यारु करण वारनि लाइ त अहिड़ो ॾींहुं त ॾाढो ख़ासि ई हूंदो आहे। मतिलबु लव मेकिंग डे ऐं तव्हांजी शादीअ जो सालगिरह, वाह वाह, सुठी ॻाल्हि आहे इहा त। न किशन जी, तव्हां एक्चुअली ग़लति था सम्झो पिया। अरे ॿ गिफ्टूं केरु ॾे, इन करे मां हिक ई ॾींहं ते निपटाए छॾींदा, वैलेंटाइन बि ऐं एनिवर्सरी बि। पर हाणे सॼो सोचियल थियल खेल ते पाणी फिरी वियो आहे। हाणे वैलेंटाइन डे सॼो हफ़्तो था मल्हाइनि पिया, सॼो हफ़्तो थी गिफ्टूं ॾियणी पवनि पई। कॾहिं टेडी डे, प्रॉमिस डे, फ्लावर डे, रोज़ डे, फलाणो डे, डिंको डे, अलाए घणियूं गिफ्टूं। बस 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 कहिड़ियूं गिफ्टूं ॾेई थकिया आहियो तव्हां? मां कॾहिं तव्हां खां कोई डिमांड बि कई आहे? मूंखे त ख़ाली हिकिड़ो ई शौक़ु आहे, थिएटर में वञी करे फिल्म ॾिसण जो। ऐं मज़ाल आहे जो फिल्म ॾेखारनि मूंखे, कॾहिं न मूंखे अॼु ताईं फिल्म ॾेखारण वठी विया अथव ऐं चवनि था गिफ्ट थी घुरां। किशन जी, तव्हां पाण ई ॿुधायो, अॼुकल्ह सुठियूं पिक्चरूं ठहनि किथे थियूं पयूं? अहिड़ियूं पिक्चरूं ठहनि जेके तव्हां फैमिली सां गॾु ॾिसी नथा सघो पिया। वाह यादि फिल्मूं थी ठहनि पयूं। ओ साईं, अरे ही कंहिंजो आवाज़ आहे? ये शांता भाई। अरे किशन जी, मैं शांता भाई, मैं आपको देखती है टीवी पे, बहुत अच्छा प्रोग्राम करते हैं। वो बोलते हैं ना, मजो अची वियो। थैंक यू। अरे हिन शांता भाई खे त सिंधी बि थी अचे? अरे हा, असां गॾु रही रही न चङो सिंधी ॻाल्हाइण सिखी वई आहे। अच्छा, तव्हांखे असां सिंधियुनि जे ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वणंदियूं आहिनि? वैसे तो मेरे को सब अच्छा लगता है, लेकिन मैडम के हाथ का दाल पकवान बहुत अच्छा लगता है। दाल छोला डबल है और आप सिंधी लोगों का तुक्का दही। अरे मैं यहाँ पे क्यों आई? मैं तो भूल ही गई। साहिब, मैं कपड़े धो रही थी ना तो वहाँ से आपके पेन में से कागज का तो टुकड़ा निकला। ये रखने का कि फेंकने का? दिखा मेरे को, दिखा। ये क्या? ये टिकट्स? ए वो भी कुर्ला जे नए मल्टीप्लेक्स जूं। कहां त पिक्चर ॾिसंदा ई न आहियो त हे टिकट्स किथां आयूं? किशन जी, मां तव्हांखे हाणे न ॿुधायो न, कॾहिं मूंखे फिल्म ते न वठी हलंदा आहिनि त हे टिकट्स किथां आयूं? ऐं तव्हांजे खीसे मां केॾा? हाँ सुनील जी, ॿुधायो। अरे किशन जी, मां ॿुधायांव न तव्हांखे, अॼुकल्ह अहिड़ी पिक्चरूं ठहनि ई नथियूं पई जेके तव्हां फैमिली सां गॾु ॾिसी सघो। इन करे न मां पासे में असांजे रहंदी आहे रीटा, उनजो वीचारीअ जो मुड़ुसु जेको आहे न, मुड़ुसु दुबई में अथसि, त उन वीचारी खे वठी वेंदो आहियां। हाणे फैमिली सां गॾु पिक्चरूं ॾिसी नथा सघूं न पिया। वाह वाह वाह, सॼी दुनिया जी पगन हिननि ते पई आहे। हुअ वेचारी, हुअ अकेली, त सभिनी खे पिक्चरूं ॾेखारण वठी वञ ऐं हिते ज़ाल सुख ते। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? हाणे मां तव्हां सां निपटां किशन जी जे वञण खां पोइ। हा ठीकु आहे, पोइ निपटजी वठिजो, पर हाणे इंटरव्यू खे थोरो अॻियां था वधायूं। कीअं? ठीकु आहे? बिल्कुलु। त ऑडियंस तव्हांखे मज़ो अची रहियो हूंदो, त अचो त हिकु ॿियो सवाल था पुछूं। ऐं हिन भेरे रोशनी जी, तव्हां खां इहो सवाल थो पुछां कि तव्हां ॾाढा सुठा सिंधी वीडियोस ठाहींदा आहियो, हुन सां गॾोगॾु तव्हां रील्स बि ठाहींदा आहियो,
ऐं साण साण तव्हांजो हिकु लेडीज़ गारमेंट्स जो बिज़नेस बि आहे न, रोशनी ट्रेंड्स जे नाले सां, Right. उहो बि संभालींदा आहियो ऐं तव्हां घर बि संभालींदा आहियो सुठी तरह। त इहे सभु कम तव्हां एॾो ईअं मल्टीटास्कर कीअं आहियो? बस मालिक जी मेहर आहे किशन जी, छा ॿुधायां तव्हांखे। वैसे त सभिनी जे लाइ वक़्तु हिकिड़ो ई आहे, पर बस टाइम मैनेजमेंट अचणी खपे। बस उहा ई क्वालिटी आहे मूंमें। सॼे घर जो ध्यानु रखिणो पवंदो आहे, ससु सहुरे जो, हुननि जो, ॿारनि जो, सभु ख़्यालु रखिणो पवंदो आहे, सभु पासे ध्यानु ॾियणो पवंदो आहे। त करे वठंदी आहियां मां इहो ओ सभु। मैडम, ये अची वई? हाँ। ये छा कमु अथसि? ये देखो, परसों का दिन ही इसमें लिक्विड डाला था, अभी खत्म ही हो गया। साहिब, मैं कितनी बार बोला है शांता भाई। बर्तन में कम वापरने का लिक्विड। मैडम, आप क्यों करवाते हैं उससे बर्तन? तू बार-बार काय को इधर आ जाती है? जाके अपना काम करना। देखो किशन जी, मैडम कैसा बात करता है। शांताबाई कभी भी झूठ नहीं बोलती है। साहिब है ना, जब भी बर्तन घसते हैं ना, बहुत सारा लिक्विड वापरते हैं, और जब भी पोछा लगाते हैं ना, तो आधा बॉटल फिनाइल का खत्म ही कर देते हैं साहिब। अरे त मां बि छा कयां, तोखे त कुझु चई न सघंदी आहे, पर मूंखे त चवंदी आहे न, थोरो बि बासणनि में दाग हुजे त मुंहिंजी टीक कढी छॾींदी आहे। शांता भाई, तुमको बोला ना तुम जाके अपना काम करो, जाओ। जाती है किशन जी, थोड़ा वीडियो में आया क्या? बोला ना जाओ। त सुनील जी, तव्हां घर जो कमु कंदा आहियो? न न न न मां न कंदो आहियां कमु, बिल्कुलु बि। मां बिल्कुलु बि कमु न कंदो आहियां। ओ किशन जी, छा आहे, मां थोरो हेल्थ कॉन्शियस आहियां। सुबुह सवेल उथंदो आहियां, सवेल उथी करे चांहि रखंदो आहियां पंहिंजे लाइ चांहि रखंदो आहियां, त मां हिन जे लाइ बि चांहि रखी छॾींदो आहियां, जीअं हीअ बि उथी करे पंहिंजे कमकार ते लॻे। पोइ मां जीअं ऑफिस हली वेंदो आहियां, ऑफिस खां पोइ वरी ईंदो आहियां, त पोइ सॼे ॾींहुं थकान में लॻंदो ईअं आहे, भई चांहि सुठी मिले ऐं पंहिंजे हथ जी मिले त वाह वाह वाह, मुंहिंजे हथ जी चांहि हिनखे बि वणंदी आहे। पोइ इन लाइ बि ठाहींदो आहियां। पोइ त रोटी वोटी ठाहींदी आहे इहे, रोटी वोटी खाई करे पोइ हेवी थी वेंदो आहे ॾाढो। पोइ लॻंदो आहे भई चकर ॿकर ॾिजे, पर हाणे चकर ॾियणु हेठि लहणु पुॼंदो न आहे। पोइ मां घर में ई चकर ॾींदो आहियां, चकर ॾींदे मिड़ई कमु थोरो हेॾां थोरो होॾां, थोरा बासण, थोरा बस सम्झी विया कि तव्हां कमु न कंदा, मां ई कंदी आहियां। हीअ मूंखां कमु न बिल्कुलु कराईंदी आहे। बिल्कुलु सम्झी वियुसि तव्हांजी इहा प्यारी नोकझोक ऐं इहो झगड़े ऐं प्यार जो राज़, कि तव्हां भले ई घणो ई विढ़ंदा आहियो, पर हिन विढ़ण में ई तव्हांजो घणो ई प्यार बि आहे। त असांखे तव्हां सां रूबरू थी ॾाढो मज़ो आयो, ऐं मूंखे उमेद ई न, पर पक आहे असांजी ऑडियंस खे बि मज़ो आयो हूंदो। त ऑडियंस, तव्हांखे अॼु जो ही स्पेशल वीडियो जेको आहे क्रेज़ी क्यूपिड लव टॉक शो, तव्हांखे कीअं लॻो, तव्हां इहो कमेंट बॉक्स में लिखी करे ज़रूरु ॿुधाइजो। हाणे हलूं था, धन्यवाद। Hey guys, उम्मीद त तव्हांखे ही स्पेशल वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ी मौज मस्ती ऐं नोकझोक वारा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल हो जमालो खे सब्सक्राइब कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक करे वधि में वधि शेयर करे पंहिंजो प्यार ॾींदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दबाईंदा। जय झूलेलाल, हैप्पी वैलेंटाइंस डे।